अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ग्रुप जा अज़ीज़ दोस्त भैरो छा हाल आहे? अल्लाह ताला खां दुआ है त अल्लाह ताला असांखे तव्हांखे ऐं सॼी मुस्लमान उम्मत खे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं अता फ़रमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त साथियो, असांजे हिकिड़े पहिरीं प्यारे भाउ सवाल कयो आहे त साईं, असां ॿुधो आहे त नमाज़ जी हालत में छा बि थिए त नमाज़ खे छॾिणो न आहे, इला जो माउ जी जल पुकारे त उन पोइ नमाज़ खे छॾे भञी ऐं माउ खे जवाबु ॾिजे। ऐं इन सवाल करण खां अॻु में असांजनि पहिरीं प्यारे भाउ माशाअल्लाह इहा ॻाल्हि कई आहे त हू ग्रुप में नओं साथी आहे ऐं माशाअल्लाह हुन हिकिड़ो सुवालु अॻु में कयो आहे ऐं उनखे इत्मिनान बख़्श जवाबु मिलियो आहे ऐं हू असांजे जवाब मां मुतमिन थी वियो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह इंतिहाई ख़ुशी थी। ऐं असां पंहिंजनि तमामु साथियुनि खे, ख़ासि करे पढ़ियल लिखियल साथियुनि खे जेके माशाअल्लाह यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में पढ़नि था, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयूं था त लिल्लाह तव्हां हिन दावत खे अॻिते पंहिंजनि ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायो। छो त काफ़ी असांजा हींअर पढ़ियल लिखियल नौजवान जेके कॉलेजनि में यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था, उहे बिदाती ऐं मुशरिक इन्हनि मौलवियुनि खे, जिन्हनि दीन खे खेल तमाशो या दीन खे तिजारत बनायो आहे, इन्हनि खे ॾिसी हू दीन खां बाग़ी थी विया आहिनि, दीन खां नफ़रत करणु लॻा आहिनि। ऐं काफ़ी त अहिड़ा साथी नौजवान जेके आहिनि उहे कम्युनिस्ट थी विया आहिनि, उहे लादीन थी विया आहिनि, उन्हनि ते महिनतूं कयूं वयूं आहिनि ऐं उन्हनि खे दीन खां बाग़ी कयो वियो आहे। सो ही दीन अॻिते पहुचाइणु तमामु मुस्लमाननि ते फ़र्ज़ु आहे। इहो न आहे त को मौलवी आहे, आलिम आहे, हाफ़िज़ आहे, ॾाढ़ी वारो आहे, उन जो कमु आहे, न, हर उन मुस्लमान ते फ़र्ज़ु आहे जंहिं कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हाणे उन ते फ़र्ज़ु आहे त हू हिन दीन जो दिफ़ा करे ऐं हिन दावत खे अॻिते पहुचाए। हाणे अचूं था जवाबु ॾे। ऐं जवाबु मां तफ़सीलन इन लाइ ॾींदो आहियां वज़ाहत सां, ऐं अक्सर दोस्त चवंदा आहिनि साईं कुझु जवाबु क्लिपूं वॾियूं हूंदियूं आहिनि, कुझु एतिराज़ु कंदा आहिनि, कुझु ख़ुशि थींदा आहिनि साईं तव्हांजा जवाबु ड्रिघा ऐं मुफ़सिल हूंदा आहिनि, असांजी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। सो असांजे अधे सुवालु कयो आहे त साईं नमाज़ जी हालत में अगरि माउ पुकारे त पोइ छा कजे, छा उनखे जवाबु ॾिजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा की असां ॿुधो आहे त निमाज़ में कुझु बि थिए निमाज़ टोड़णो न आहे। त हाणे ॿिन्हिनि जो जवाबु, निमाज़ जी हालत में अगरि इंसान खे को ख़तरो पेश अची वञे, मिसाल को नांग ॾिसे, को विछू ॾिसे, त उनखे उन निमाज़ जी हालत में ई उनखे मारे सघे थो, वरी पंहिंजी निमाज़ जारी रखे सघे थो। पर अञा ख़तरे जी ॻाल्हि थी वई आहे त तॾहिं बि हू निमाज़ टोड़े सघे थो। अगरि पंहिंजी जान बचाइणी आहे या कंहिं ॿिए इंसान जी जान बचाइणी आहे त निमाज़ टोड़े सघे थो। इस्लाम में इहा सख़्ती न आहे, बल्कि अहिड़नि हालतुनि में निमाज़ टोड़ण सां अञा उनखे सवाबु मिलंदो जो हुनखे कंहिंजी जान बचाइणी हुई। ऐं ॿी ॻाल्हि इहा त नमाज़ जी हालत में माउ जी जल अगरि पुकारे त उन निमाज़ खे टोड़िजे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इन निस्बत सां कुझु रिवायतूं मनसूब कयूं थियूं वञनि प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे, पर इन जे बारे में मुहदिसनि कुझु उन्हनि खे मन घड़त चयो आहे, कुझु ज़ईफ़ चयो आहे। ऐं ही नओं साथी आहे, वज़ाहत था कयूं त मन घड़त ऐं ज़ईफ़ हदीसनि मां मुराद छा आहे। इन मां मुराद इहो न आहे त नाउज़ बिल्लाह ही ॻाल्हियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं आहिनि ऐं उन्हनि खे मन घड़त या मौज़ू चयो थो वञे, न, ज़ईफ़ चयो थो वञे। इहे ज़ईफ़ ऐं मौज़ू उन्हनि हदीसनि खे चयो थो वञे त यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा ॻाल्हि कई कोन्हे का, माण्हुनि मनसूब कयो आहे। जीअं अॼुकल्ह असां पंहिंजे मुआशिरे में ॾिसूं था, या तव्हांजे बारे में बि तव्हां ॿुधो हूंदो, घणनि अची तव्हांखे चयो हूंदो साईं फलाणे तव्हांजे नाले हीअं चयो आहे, त तव्हां हीअं चयो आहे, तव्हां चयो मां त चयो ई कोन्हे, मां इहा ॻाल्हि कई कोन्हे का, पर मशहूरु थी वेंदी तव्हांजे बारे में त फलाणे ई ॻाल्हि कई आहे। सो इहे हदीसूं बाद में कुझु माण्हुनि मन घड़त ठाहे ऐं प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे मनसूब कयूं आहिनि, जीअं अॼुकल्ह काफ़ी माण्हुनि अलाह जे वलियुनि ॾे ॻाल्हियूं कूड़ियूं मनसूब कयूं आहिनि। सो अहिड़े हिसाब सां इन हदीस जे बारे में जेको मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि, उन्हनि खे उलमाअनि मुहदिसनि कुझनि मन घड़त चयो आहे, कुझनि ज़ईफ़ चयो आहे, सो उन ते अमल नाहे करिणो। बाक़ी हिकिड़ी हदीस आहे जेका मां ग्रुप में मोकिली आहे, सही बुखारी जी हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला जो हिकिड़ो प्यारो बानो हुयो जंहिंजो नालो जुरैज हुयो। त हू तमामु अल्लाह जो नेक बानो हुयो ऐं हू पंहिंजी इबादत में हुयो, त उनजी माउ उनखे सॾु कयो। त हू चवणु लॻो, या अल्लाह, हिकु तरफ़ तुंहिंजी निमाज़, हिकु तरफ़ अम्मा जी पुकार, मां छा कयां। त अहिड़े तरीक़े सां उहो निमाज़ में मशग़ूलु रहियो ऐं इहो वाक़ियो तक़रीबन उन सां हिकु ॿ चकर थियो आहे। ऐं हू निमाज़ जी हालत में माउ खे जवाबु न ॾिनो, त माउ खे कावड़ अची वई ऐं माउ चयो त या अल्लाह, जेसीं तूणी जुरैज खे कंहिं फितने में मुब्तला न करी, तेसीं तूणी इन खे मौत न ॾिजांइ। मां हदीस जो मफ़हूम तव्हांखे मुख़्तसिर ॿुधायां थो, सम्झाणी, छो त ॾिघी हदीस आहे, उनजी वज़ाहत में वक़्तु खपे। सो पोइ छा थियो, जॾहिं अमड़ इहा बदुआ ॾिनी
त अल्लाह जी कुदरत हिकु फ़ाहिशा औरत आई जुरेज वटि ऐं जुरेज उंडे निहारियो ई कोन, हू अल्लाह जो नेकबान हो, हुन उंडे निहारियो ई कोन। त उहा औरत वई ऐं हिकिड़े बकरार खां बुराई कराई, ज़िना कराई ऐं उन मां उनखां पुटु थियो। ऐं पोइ जेॾीमहिल मुआशिरे वारनि पुछा कयो हीउ पुटु तोखे किथां आयो, तो पुटु कीअं ॼणियो, तुंहिंजो त को मुड़ुस ई कोन्हे। त हुन चयो त इहो जेको अल्लाह जो नेकबानो हुयो इन सां ई सॼो सिस्टम थियो आहे। पोइ जुरेज खे घुरायो वियो, पर उन पब्लिक जी अॼु असांजे मुआशिरे में बग़ैर तहक़ीक़ जे तोड़ फोड़ शुरू कंदा आहिनि। बग़ैर तहक़ीक़ जाहिल माण्हू कंहिं बि ॻाल्हि ते तव्हां कंहिं बि माण्हू जे बारे में बहतान हणी उनखे मशहूरु कयो, माण्हू शुरू थी वेंदा। माण्हू उन्हनि खे लठियुनि सां कुटण सां मारण सां तहक़ीक़ न कंदा, पहिरियों पुछा त कयूं मामिलो छा आहे। अॼु बि असांजे मुआशिरे में ईअं आहे। उन दौर में बि उन अलाह जे नेकबाने खे मारणु कुटणु शुरू कयूं ऐं उनजी जेका इबादत गाह आहे उनखे भञी टोड़े ऐं उनखे गेले वठी आया उन वक़्त जे बादशाह वटि। ऐं उन पोइ अलाह जे नेकबाने मोहलत घुरी। त हुन जेॾीमहिल ॻाल्हि ज़ाहिर थी त हीअ औरत चए थी हीउ पुटु तुंहिंजो आहे, तूं ज़ना कयो आहे ऐं तूं हेॾो नेकबानो थियो थो अथई। त हुन चयो मूंखे मोहलत ॾियो। उन मोहलत वरिती ऐं वञी पंहिंजे माउ सां सॼी ॻाल्हि कई ऐं माउ खां दुआ घुरियईं त अमर मुंहिंजे लाइ दुआ घुर, अलाह ताला हिन फितरे खां मूंखे महफ़ूज़ फ़रमाए। ऐं पोइ जुरेज जेको आहे वज़ू करे ॿ रकातूं निमाज़ पढ़ी, अलाह ताला खां दुआ घुरियईं, या अलाह मुंहिंजी मदद फ़रमा, मुंहिंजो त हाणे गवाह केर बि कोन्हे तोखां सवाइ, मुंहिंजी अलाह मदद फ़रमा। पोइ ॿिए ॾींहुं जेॾीमहिल अदालत में आयो त उनखां पुछा कयूं त तो वटि छा सबूत आहे पंहिंजी बेगुनाही जो। चयो इन नंढिड़े खां पुछा कयो, मूं वटि ॿियो कुझु कोन्हे, अलाह ते तवकल ऐं भरोसो करे इन नंढिड़े खां पुछा कयो। जॾहिं नंढिड़े खां पुछा कयूं त नंढिड़े ॻाल्हायो ऐं चयईं त मुंहिंजो पीउ जेको आहे हीउ अलाह जो नेकबानो न आहे बल्कि फलाणो बकरार आहे। त पोइ हू आज़ादु थी वियो ऐं सभु माण्हू ख़ुशियूं करणु लॻा। ऐं पोइ हुनखे चयूं त हाणे तुंहिंजो हीअ इबादत गाह जेका मिटी जी ठहियलु असां ड्राहे छॾी, हीअ तोखे असां सोन चांदी जो ठाहे था ॾियूं। हुन चयो न बाबा जेका मुंहिंजी आहे उहा ई मुंहिंजे लाइ सही आहे, तव्हां मूंखे सोन चांदी जी ठाहे न ॾियो। सो ही सही बुख़ारी जी हदीस आहे ऐं सही हदीस आहे, ठीकु आहे। पर हाणे हिन जी वज़ाहत कुझु ॻाल्हियूं वाज़े करणियूं आहिनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त जेका आहे माउ जीजल जी बददुआ या वालदेन जी बददुआ हर हाल में लॻी सघे थी। घणा माण्हू सोचींदा मां हक़ ते आहियां, पीउ जो दुआ बददुआ मूंखे कुझु कोन थो करे सघे, माउ जी पिट मूंखे कुझु न कंदी, भली मूंखे पिटीनि वेठा, न, हर हाल में माउ पीउ खे इज़ाइणो न आहे। अगरि हू नथा सम्झनि असांखे उनखे मिनथू करिणो आहे। अगरि हुननि बददुआ ॾिनी उहा बददुआ लॻे थी। ठीकु, हिकिड़ी ॻाल्हि इहा साबित थी त माउ पीउ जे बददुआ खां इंसान खे बचणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त जेको इंसान खे कॾहिं बि तकलीफ़ अचे, परेशानी अचे, त हाणे घणा माण्हू इहो चवंदा त भाई अहले हदीस वारा जेके आहिनि अलाह जे वलियुनि जे करामतनि खे कोन था मञनि। कीअं न मञंदासीं जॾहिं हीअ सही हदीसूं मौजूदु आहिनि। असां कूड़नि किसनि रिवायतनि खे नथा मञूं जेको हर को पंहिंजी मुर्शिद ॾे ठाहियो वेठो आहे, हर को पंहिंजे मुर्शिद ॾे ठाहियो वेठो आहे, मुंहिंजे साईं हीअं कयो, मुंहिंजे साईं हीअं कयो। अब तोड़ कहिड़ी दलील, तोड़ कहिड़ो सबूत, हीअ त असां जेका ॻाल्हि कयूं था हीअ साबित आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि कई आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे, सनदन साबित आहे। तूं अहिड़ी रिवायत साबित करे न, किथे तुंहिंजी ॻाल्हि लिखियलु आहे। बसि ईअं ॿुध ॿुधाइल ते पियो था कूड़ हणो, हर को पंहिंजे मुर्शिद खे माना वॾी ॻाल्हि थो सम्झाए। ठीकु आहे। सो हिन मां इहो साबित थियो त अल्हम्दुलिल्लाह असां अलाह जे वलियुनि जे करामातनि खे मञूं था, पर उहा करामत बि अलाह जे वली जे पंहिंजे हथ में न हूंदी आहे। हिन में बि छा आहे, हुन अलाह जे वली छा कयो, नमाज़ पढ़ी अलाह खां मदद घुरी। ऐं असां बि इहा ई दावत था ॾियूं त निमाज़ ऐं सब्र जे ज़रिए, जे क़ुर में अलाह ताला फरमाए वस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह, मूंखां मदद वठो सब्र ऐं नमाज़ जे ज़रिए। इंसान जी वॾी ताक़त आहे नमाज़, नमाज़ जे ज़रिए अलाह खां मदद घुरे। सो हिकिड़ी इहा ॻाल्हि साबित थी। ठीकु आहे त करामातूं आहिनि पर जेका साबित हुजनि, ऐं ॿी इहा आहे त उहो अलाह जे वलियुनि जे हथ में न हूंदियूं आहिनि। अलाह उहे शयूं कंदो आहे ऐं अलाह जा बाना जेके आहिनि अलाह खां मदद घुरंदा हुआ ऐं नेक अमालनि जे ज़रिए मदद घुरंदा हुआ। असांखे बि घुरिजे त असां अहिड़े तरीक़े सां अलाह ताला खां मदद घुरूं। सो ही रिवायत आहे। सो इन रिवायत जे बारे में बि मुहदिसनि जो चवणु आहे त हुन जेको माउ खे जवाबु न ॾिनो ऐं उनजे करे हुन ते इहा आज़माइश अची वई, त शायदि उन दौर में निमाज़ जे दौरान ॻाल्हाइणु जाइज़ हो। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि पहिरियां निमाज़ जे दौरान ॻाल्हाइण जो या सवाल जो जवाबु ॾियणु ऐं सलाम जो जवाबु ॾियणु इहो जाइज़ हूंदो हो। पोइ बाद में इहो मना थी वियो त हाणे निमाज़ जी हालति में कंहिंसां बि ॻाल्हाइणो न आहे ऐं निमाज़ ॾे तवजो करिणो आहे। बाक़ी रही ॻाल्हि, कुझु उलमा जो चवणो आहे त जुरेज खे खपे पियो त हू पंहिंजी निमाज़ खे मुख़्तसिर करे या निमाज़ जे दौरान तिलावत या तकबीरात या तस्बीहात में बुलंद आवाज़ करे पंहिंजी माउ खे, जिजल खे आगाह ज़रूरु करे। हा,
ठीकु आहे। त हाणे अधे जे सवाल जो जवाबु इहो आहे त नमाज़ जी हालति में नमाज़ फ़र्ज़ नमाज़ टोड़णो ई न आहे माउ जीजल खे जवाबु ॾियण लाइ, बल्कि इहा आसानी इस्लाम में आहे त माण्हू बुलंद आवाज़ सां तकबीरात चवे या तिलावत करे, जीअं माउ खे ख़बर पए त मुंहिंजो पुटु नमाज़ में आहे। ऐं अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि खे क़ुरान सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं असां तमामु दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त लिल्लाह हिन दावत खे पाण बि मुकमल ॿुधो, हिन ते अमल कयो ऐं हिन पैगाम खे अॻिते ॿियनि मुसलमान भाइरनि तूणी पहुचायो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि मुसलमाननि खे कुफ़ुर, शिरक, बिदात ऐं तक़लीद खां महफ़ूज़ फ़रमाए ऐं ख़ालिस क़ुरान सुन्नत खे सम्झणु, उन ते अमल करणु ऐं उनखे पूरी दुनिया जे इंसाननि तोणी पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन या रब्बल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।